बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह आबस। मुंहं में घुंड विधाई ऐं मुंहुं मोड़ियाई, हिन करे जो वटसि नाबीन आयो ऐं कंहिं सम्झायई जेकर उहो सुधरिजे हा या नसीहत ॿुधे हा, पोइ उहा नसीहत ॿुधणु नफ़ो ॾिएसि हा। पर जंहिं बेपरवाही कई, पोइ तंहिंजे सुधारे लाइ तूं पुठियां पियो आहीं। हिन में तो ते का मयार कान्हे त उहो न सुधरे, ऐं जेको तो वटि डोड़ंदो आयो ऐं उहो पंहिंजे अल्लाह खां ॾुजे थो, पोइ तंहिंखां तूं वेसिलो थीं थो। ईअं न आहे। बेशक उहे क़ुर जूं आयतूं हिकु नसीहत आहे। पोइ जेको घुरे सो क़ुर यादि रखे। बेशक क़ुर जूं आयतूं ताज़ीम वारनि वर्कनि में लिखियलु आहिनि, जे मथां ऐं पाक आहिनि। लिखंदड़नि जे हथनि में जे सॻोरा भलारा आहिनि। माण्हू मारियो वञे जो कहिड़ो बेशुक्र आहे, कहिड़ो न बेशुक्र आहे। ध्यानु करे त अल्लाह कहिड़ी शइ मां पैदा कयसि। मनीअ जे फुड़े मां ख़लक़ियाईंसि, पोइ अंदाज़ो मुक़ररु कयाईंसि, वरी निकिरण जी वाट संहिंजी कयाईंसि, वरी मारियाईंसि, पोइ क़बर में रखियाईंसि, वरी जॾहिं घुरंदो तॾहिं उनखे जहिड़ो कंदो। ईअं न आहे। जेकी फरमायाईंसि सो पूरो न कयाईं। पोइ जुगाए त माण्हू पंहिंजे खाधे ॾांहुं निहारे ॾिसे त असां पाणीअ खे चङी तरह आसमान खां पलटियो, वरी ज़मीन खे पूरी तरह चीरियोसूं, पोइ मंझांसि अन्न ॼमायोसूं, ऐं ड्राखूं ऐं तरकारियूं ऐं ज़ैतून ऐं खजियूं ऐं घाटा, बाग़ ऐं मेवो ऐं गाह बि अव्हांजे नफ़े लाइ, अव्हांजे ढोरनि लाइ। पोइ जॾहिं कन ॿोड़ा कंदड़ दहशत वारी हकल ईंदी, उन ॾींहुं आदमी पंहिंजे भाउ खां भॼंदो ऐं ॿिड़ पंहिंजे माउ खां, पंहिंजे पीउ खां ऐं पंहिंजे घरवारीअ खां ऐं पंहिंजे पुटनि खां भॼंदो। उन्हनि मां सभु कंहिं मुड़ुस लाइ उन ॾींहुं अहिड़ी हालति हूंदी जो खेसि बस हूंदी। केतिरा ई मुंहं उन ॾींहुं रोशन हूंदा, खिलंदड़ ऐं तमामु सरहा हूंदा, ऐं केतिरा ई मुंहं हूंदा जिन ते उन ॾींहुं रही पियल हूंदी, जिन खे कारह वेढ़ी वेंदी। उहे ई मुनकर बदकार आहिनि।